नौशर फिरोज़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ टबर सां माफ़ी फ़कीर वटि पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो, हिकु ॼणो जानी विस्तड़ो ज़ख़्मी, वारसनि मुक़ाबिले खे जोड़तू करार ॾेई छॾियो। हिकु ॾींहुं अॻु गिरफ़्तार नौजवान खे पुलिस जाली मुक़ाबिले में ज़ख़्मी कयो आहे। पुलिस जे मुताबिक़ ज़ख़्मीअ ते मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। हुन वटां कलेक्शन ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त संदसि वारसनि सां राब्तो करण ते उन्हनि ॿुधायो त गुज़िरियल राति पुलिस असांजे घर में घिरी जानी ऐं उनजे ॿिनि भाइरनि जावेद विस्तड़ो ऐं अदील विस्तड़ो खे गिरफ़्तार कयो हुयो। असां नेशनल हाईवे ते एहतजाज पिणु कयो, जॾहिं त राति जो नौशर फिरोज़ पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे मुंहिंजे पुट जानी विस्तड़ो खे बेदर्दीअ सां हाफ़ फ्राए करे छॾियो आहे, जेको नवाब शाह सिविल इस्पताल ज़ेरे इलाज आहे, ऐं वधीक ॿुधायो त असां सां ज़ुल्म थियो आहे। जेकॾहिं ॾोहारी हो त केस दाख़िल करे कोर्ट में पेश कयो वञे हा, पर पुलिस पंहिंजी कोर्ट लॻाए वेठी आहे। इहो किथां जो कानून आहे? असां IG सिंध, DIG शहीद नज़ीराबाद, SSP ऐं सेशन जज नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे।